मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो हाजिर हुजूर अक़दस में था अची फरिश्ता हाजिर हुजूर अक़दस में था अची फरिश्ता आया वठण नबी के सवारी वठी फरिश्ता केडो तमरतबो आ महबूब के बेरिया जो केडो तमरतबो आ महबूब के बेरिया जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो पधरा पिरिय जे आडो रब राज क्या इलाही मेराज जी मिले थी कुरान में गवाही पधरा पिरिय जे आडो रब राज क्या इलाही मेराज जी मिले थी कुरान में गवाही असराब अब्दी खुद ऐलान आ खुदा जो साबित सबूत आहे अल्लाह जे रज़ा जो मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो क्या मुक़तदी मलाइक मौजूद हुई जमात अक़साम अंबिया जी अरबिय कई इमामत अक़साम अंबिया जी अरबिय कई इमामत लायक बनायो मालिक मदनिय के मुक़तदा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो मेराज जो सफरवा एजाज मुस्तफा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो इंसान लाए आहे ईमान जी नसीहत सैयद रफीक मंजे मेराज जी हकीकत सैयद रफीक मंजे मेराज जी हकीकत अहिड़ो अकीद मज़हर महबूब दो जहां जो अहिड़ो अकीद मज़हर महबूब सां वफ़ा जो साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो
साबित सबूत आहे अल्लाह जे अता जो। महबूब मुस्तफ़ा भी तोड़े निहारियो हूंदो ऐं पोइ मथां खां चमकी तो पाण वारियो हूंदो। चोॾींहं जा चंड तो में चांड्राण बीठी हूंदी तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। पेरे पयो तूं हूंदे चांड्रो की हथ बणाए ऐं पंहिंजे रोशनीअ जा पाकीज़ चप लगाए। महबूब मुस्तफ़ा जा ॿई हथ चुमिया तो हूंदा। महबूब मुस्तफ़ा जा ॿई हथ चुमिया तो हूंदा। भागन भरिया ईअं तो हर वक्त घारियो हूंदो। चोॾींहं जा चंड तो में चांड्राण बीठी हूंदी तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। रातिनि जूं रातियूं जागी माणी तो हूंदे राहत थींदे ॾिठी तो हूंदी साईं जी हर इबादत। थींदे ॾिठी तो हूंदी साईं जी हर इबादत। तो भी ॾिसी ॾिसण जूं नेकियूं कमायूं हूंदियूं पंहिंजो ईअं मुक़दर तो भी संवारियो हूंदो। चोॾींहं जा चंड तो में चांड्राण बीठी हूंदी तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। हज़रत खईं जो आमुर तुंहिंजो नसीब थी वियो। एज़ाज़ तोखे हासिल आला अजीब थी वियो। अॼु ताईं ॻाइजे थी तुंहिंजी उहा कहाणी तो भी त चीर जण सां अंदर खे ठारियो हूंदो। चोॾींहं जा चंड तो में चांड्राण बीठी हूंदी तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो। अॼु भी ॾिसे थो भता रोज़ो रसूल अनवर। अॼु भी रफ़ीक केॾो रहंदो अचे थो ख़ुशतर। इन जे करे त हूंदो तो ते चकोरो आशिक़ ईअं ई न पाण खे उन तोड़े उॾारियो हूंदो। चोॾींहं जा चंड तो में चांड्राण बीठी हूंदी तो बेनमूने जरकी जग खे उजारियो हूंदो।